बोदफा में तालके उमरकोट जे गवर्नमेंट हाई स्कूल मीर वली मोहम्मद टालपुर जी इमारत ज़बून हाल थी वई आहे, जंहिंजे करे चापड़ किरण रोज़ जो मामूल बणियल आहे, जे सबब जानी नुक़सान जो ख़दशो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे जानिम दलवाणी। बोदर फार्म लॻ तालके उमरकोट जे डिगू फार्म शहर में गवर्नमेंट हाई स्कूल मीर वली मोहम्मद टालपुर जी बिल्डिंग ज़बूं हाल थियल। स्कूल जी छित जा रोज़ चापड़ किरण सबब उस्ताद ऐं शागिर्द पाण खे बिल्डिंग में गैर महफूज़ सम्झण लॻा। स्कूल में पीअण जो साफ़ पाणी, लाइट, वॉशरूम जी सहूलियत न हुअण करे 250 खां मथे शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं सख़्त ॾुखाइनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। स्कूल जी नई बिल्डिंग जो कमु 2008 में शुरू थियो, जेको 2012 में मुकमल थियणो हो। 12 साल गुज़रण बावजूद मुकमल थी न सघियो। असांजो स्कूल ॾिसी रहिया आहियो, हिन हाल में हिकिड़ो खंडर नुमा स्कूल लॻे पियो। हालांकि हिते तव्हांखे ॾिसंदा कोई 250 जे लॻभॻि ॿार पढ़ी रहिया आहिनि, जेके इंतिहाई ग़रीब पसमानदा जेको आहे ख़ानदान सां तालुक़ रखनि था। स्कूल जो हालत इहा आहे जो रोज़ बरोज़ जेके आहिनि छापड़ किरे रहिया आहिनि। कंहिं बि टाइम ते को बि नुक़सान, जानी नुक़सान थी सघे थो। हिकु ॿ भेरो अॻु में बि कुझु स्टूडेंट, कुझु टीचर ज़ख़्मी बि थिया आहिनि। हिन हाल में वॉशरूम जी फैसिलिटी न आहे, न पाणी जी फैसिलिटी आहे। छोकिरियूं जेके आहिनि उहे हिते पढ़नि थियूं। हिकिड़ी छोकिरी जेका आहे उन जे लाइ लाज़मी हुजणु घुरिजे हिते वॉशरूम जी फैसिलिटी। त ॿारनि खे जेको आहे बेसिक नीड्स, बेसिक फैसिलिटीज़ जेके आहिनि, टीचर त आहिनि, उन टीचरनि जो तइदाद बि तमामु घटि आहे ऐं टीचर सिर्फ़ु जेके आहिनि उहे 4 आहिनि। हालांकि हिते जेको आहे कम अज़ कम कोई 10 टीचर हुजणु घुरिजनि। असांजे स्कूल में 250 ॿार ज़ेर तालीम आहिनि। स्कूल जी बिल्डिंग जी हालत इंतिहाई ख़तरनाक आहे। बाथरूम जी कंडीशन बि इंतिहाई ख़तरनाक आहे, जंहिंजा चापड़ किरंदा रहंदा आहिनि। पर स्कूल जी का बि रिपेयर या स्कूल में फर्नीचर जी बि खोट आहे। नई बिल्डिंग जेका 2008 में शुरू थी हुई, अञा ताईं कंप्लीट न आहे थी। असां गुज़ारिश करूं था वज़ीर आला खे, वज़ीर तालीम खे, सेक्रेटरी एजुकेशन खे, त असांजे स्कूल खे बिल्डिंग जी रिपेयर कराए ॾिनी वञे या नई जेका बिल्डिंग ठहे पई उनखे कंप्लीट कराए वञे। स्कूल जी स्ट्रक्चर सुठी, माना मथां खां बिल्डिंग सही कोन आहे। बिल्डिंग सही जो मतिलबु इहो आहे कि मथां खां छापड़ जेके आहिनि उहे किरनि पिया। ऐं हिकिड़ो ॾींहुं मूं पढ़ायो पिए, क्लास वरितो पिए त मथां छापड़ किरियो। उन खां पोइ जेको आहे उन क्लास में वञण जे लाइ दिलि न चवंदो आहे, पर पोइ बि छा करियूं, असां वटि को बिल्डिंग न आहे। उनमें मजबूरन असांखे पढ़ाइणो पवंदो आहे। असांजी स्कूल जो हालत जाम ख़राब आहे। असांजे रोज़ चापड़ था किरनि, मूं ते बि किरिया आहिनि, मुंहिंजे दोस्त ते बि किरिया आहिनि। मुंहिंजो साईं वारा चवनि था शागिर्द स्कूल छो कोन था अचनि, शागिर्द इन करे स्कूल छो नथा अचनि, हू डिॼनि था स्कूल में, छो चापड़ किरनि था। स्कूल जेका असांजी इमारत आहे ॾाढी ख़राबु आहे, जेका मथे रोज़ ब रोज़ चापड़ वग़ैरह किरनि था ऐं ॿार हुन खां डिॼी वञनि था। असां वटि पाणी जी सहूलियत बि न आहे ऐं असां वटि वॉशरूम जी सहूलियत बि न आहे। असां वटि जेके ॿार आहिनि तमामु ॾाढा डिॼनि था ऐं रोज़ ब रोज़ ख़ौफ़ वधे थो। तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं हुकूमत सिंध खे घुर्जे त ॼाणायल स्कूल जी नई बिल्डिंग जो कमु जल्द मुकमल कराए उस्तादनि ऐं शागिर्दनि जी निशानदेही करायल बुनियादी सहूलियतनि जी खोट खे पूरो कयो वञे। कैमरामैन ख़ादम हुसैन सां गॾु जानब दलवाणी, आवाज़ न्यूज़।